थाणे बुलाखान के कोहिस्तानी इलाइक़े के मदरसे में उस्ताद बिन खुताबिन ते वहशाणो तशद्दुद कियो आहे। ॻोठ अला बख्श रिंद में ॿिनि ॾींहनि जे गैर हाज़िरी ते खलील रिंद ऐं शफ़ीक रहमान रिंद ते तशद्दुद कयो वियो, जिन खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP जामशोरे खां रिपोर्ट तलब करे वरिती। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले से थाणे बुलाखान के कोहिस्तानी इलाइक़े में जे मदरसे में उस्ताद बिन खुताबिन ते वहशाणो तशद्दुद कियो आहे। ॻोठ अला बख्श रिंद में ॿिनि ॾींहनि जे गैर हाज़िरी ते खलील रिंद ऐं शफ़ीक रहमान रिंद ते तशद्दुद कयो वियो, जिन खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP जामशोरे खां रिपोर्ट तलब करे वरिती। थाणे बुलाखान के कोहिस्तानी इलाइक़े जे मदरसे में उस्ताद बिन खुताबिन ते वहशाणो तशद्दुद कियो आहे। ॻोठ अला बख्श रिंद में ॿिनि ॾींहनि जी गैर हाज़िरी ते खलील रिंद ऐं शफ़ीक रहमान रिंद ते तशद्दुद कयो वियो, जिन खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP जामशोरे खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त थाणे बुलाखान जे कोहिस्तानी इलाइक़े जे मदरसे में उस्ताद बिन खुताबिन ते वहशाणो तशद्दुद कयो आहे। ॻोठ अला बख्श रिंद में ॿिनि ॾींहनि जी गैर हाज़िरी ते खलील रिंद ऐं शफ़ीक रहमान रिंद ते तशद्दुद कयो वियो, जिन खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे थाणे बुलाखान खां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ मंगणा। जी इम्तियाज़, मदरसे में उस्ताद बिन खुताबिन ते वहशाणो तशद्दुद कियो आहे, वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी बिल्कुल, कोहिस्तान के डूराए इलाइक़े ते कोतराच के ॻोठ अला बख्श रिंद में मदरसे के वेशी पेश इमाम 2 ॾींहं गैर हाज़िर रहण तां बिन मासूम शागिर्दनि 10 सालनि के खलील रहमान रिंद ऐं 7 सालनि के शफ़ीक रहमान रिंद के कपड़न का आजो करे वहशाणो तशद्दुद करे सख्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॿिन्ही ॿारनि खे ज़ख़्मी हालत में वाटसन तरफ़ां तालुका अस्पताल थाणो बुलाखान आंदो वियो, जितां फर्स्ट एड ॾेई वधीक इलाज लाइ ॿारनि खे हैदराबाद जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे ॿिन्ही ॿारनि जे वालिद साईंदाद रिंद थाणे बुलाखान प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे ॻोठ अला बख्श रिंद में पासे जे मदरसे में मुंहिंजा ॿार पढ़ंदा आहिनि। 2 ॾींहं गैर हाज़िर रहण तां मौलवी मदरसे में मासूमनि खे कपड़नि का आजो करे लठियुनि सां सख़्त तशद्दुद जो निशानो बढ़ायो आहे ऐं आङुरियूं भञी छॾियूं आहिनि ऐं वधीक चवंदो मूंसां इंसाफ़ करे ज़ालिम मौलवी ऐं पुठभराई कंदड़नि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी आहिनि। जॾहिं त ॿिए पासे वेशी मौलवी ते पुलिस स्टेशन थाणो बुलाखान ते वालिद जे फ़रियाद ते NC दाख़िल कई वई आहे। का बि जेकी गिरफ़्तारी अमल में न आई। मदरसे में पढ़ंदड़ मौलवी जो नालो फयाज़ ॿुधाए पियो वञे, संदसि तालुक़ पंजाब सां आहे। जी ठीक है, इम्तियाज़ तफ़सील लाइ वॾी महिरबानी।